दादा ही वरी कड़ो जेड़ो आहे कॾहिं कालाबाग डैम त वरी कॾहिं सिंधु मां विया केनाल कढनि। दादा आइन में पाणीअ जो मुआहिदो 1991 वारो जेको हिकु आइनी दस्तावेज़ आहे हिकु त आख़िर ताईं न मुआहिदे ते अमल न थी सघियो। ताज़ो ॿुधो आहे त सिंधु दरिया मां केनाल पिया कढनि जेका 1991 वारे मुआहिदे जी सरासर भञ कड़ी आहे। ॾाॾा कोटड़ी बैराज पुछड़ी वारो बैराज आहे। 1992 ताईं सिंध में वधीक खंड पैदा थींदी हुई इन करे जो बदीन ऐं ठटे ज़िलनि खे पाणी मिलंदो ऐं पोइ पाणी न मिलण करे उन्हनि ॿिन्ही ज़िलनि में कमंद जो फसल ख़त्म थी वियो छो त पंजाब पाणी घणो पियो खणे। दादा पाणीअ जे 1991 वारे मुआहिदे ते कॾहिं बि अमल न थियो। चश्मा झेलम लिंक केनाल जेको सिर्फ़ ॿोॾ वारी मौसम में वहंदो हुयो पर हाणे उहो 12 महीना पियो वहे जेका पिणु बुनियादी मुआहिदे जी भञ कड़ी आहे। ऐं हाणे जेकॾहिं सिंधु दरिया मां ॿिया केनाल कढंदा त पोइ सिंध त सुकी वेंदी। ॾाॾा बाबा निहायत गंभीर सूरत हाल आहे। सिंध जो अवाम ऐं उन जा चूंडियल नुमाइंदा सिंधु दरिया जो केस विढ़ण लाइ अॻिते अचनि ऐं जहिड़ी जिदोजहद 1 यूनिट खे टोड़ण लाइ कई ऐं MRD तहरीक हलाई इन क़िस्म जो जज़्बो खपे जो जेल भरजी पिया ऐं सिंध जो अवाम सुरखुरू थियो। अमली जिदोजहद जो वक़्तु आहे जंहिंमें शागिर्द वकील दानश्वर ऐं अवाम गॾिजी सिंध खे बचाइनि। अबा जिन 1 यूनिट ठाहियो उन्हनि जो उन वक़्तु जेको बुरो हाल थियो उहो साॻियो बुरो हाल जेकी सिंधु दरिया मां केनाल कढण जी इजाज़त पिया ॾियनि उन्हनि सां बि इहो ई साॻियो बुरो हाल थींदो ऐं इहो तारीख़ ॿुधाईंदी ऐं लिखंदी। अबा तारीख़ लिखंदी।